हा पुट थी आये सेणनि मां। छा ॾींदा? पैसो हूंदे सूंदे बि सुञोपन कयो अथनि। छो? सुठो न मिलियो अथव छा? पहिरीं बार वयसि, सिर्फ़ लिफ़ाफ़ो खीसे में विझी उमाड़े छॾी। मुंहिंजा त आंडा उजबा सुकी विया। पोइ ॾिठई त चांदी जो गिलास खणी आई आहे। हल भेणा, बस बूथ ॾिसी तिल्क में लॻाई। इन खां सुठी त कुंवार जी चाची हुई, जो असांखे घर वठी वई। मूंखे अलॻि वॻो ॾिनई, तुंहिंजे पीउ खे अलॻि वॻो ॾिनई। मूंखे 21 जो लिफ़ाफ़ो ॾिनई, वरी तुंहिंजे पीउ खे धार 21 जो लिफ़ाफ़ो ॾिनई। ऐं कुंवार जी मां त असांजे साम्हूं अचण ई नथी ॾेसि, छोकी पोल न खोले छॾेसि कुंवार जी मां जा। अच्छा, मां हितां सुका फ्रूट, देसी घीअ जूं मिठाइयूं, ॿारनि लाइ शै शिकलूं खणी वियसि। सभु रखे छॾियई ऐं मूंखे किनियूं मिठाइयूं ॾेई छॾियई। हाणे पाड़े में छा विरायां? बींग न थींदी मुंहिंजी? पोइ चओसि न सोनूअ खे, तुंहिंजे सहुरनि छा ॾिनो आहे। बस माठ अथई भली। मुंहिंजो अंदर त एतिरो सड़ियो पियो आहे, पंहिंजा चप सुभी वेठी आहे। न त घर में बाएताल ॿरी वेंदा। मूंखे त लॻे थो जो थोरो घणो सोन मिलियो अथनि न, उन में बि हिन निभागे जो हथु आहे। पापा खे त चयोसि न, तुंहिंजो पीउ वरी कहिड़ो घटि आहे। न 2 में आहे न 4 में आहे। मुंहिंजी मञेवा त अॼु अलाए किथे हुजनि वा। सभु पंहिंजे भाउरनि जे पुठियां लुटाए वेही रहियो आहे, ख़ुदि सुञो थी वेही रहियो आहे। ऐं मां कुझु चवंदी हुअसि त मूंखे चईंदो, तूं विच में न ॻाल्हाए, तूं विच में न ॻाल्हाए। वॻा कहिड़ा हलायनि? 500 वॻे जा हलाए छॾियनि। पुछी न 500 में कहिड़ो वॻो ईंदो आहे? घटि मां घटि सेणनि में वॻे जा 1100 त हलाइनि वा। तुंहिंजा ससु सहुरा आया हुआ त मां रोटी वारी माई लॻाराई हुई और मानीअ में 4 तरीक़े जूं भाॼियूं ठाराई हुयूं। ऐं असांखे बिह पटाटा सेल भाॼी जो भोग लॻाए और बूंदी जो लड्डू वात में विझी उमाड़े छॾियनि।